गोलार्जी जे चक पंच में पसंद जे परिणेता तकरार बाद नौजवान जे ॻोठ ते हमिलो करे 60 घर राहे भटकिया विया आहिनि। नौजवान नदी माछी ऐं नारी आलिया कुंभोची पसंद जे परिणे बाद नारी जा माइट मच्छरजी पिया। जवाबदारनि माछियुनि जे ॻोठ ते हमिलो करे मुबैना तौर सिधी फायरिंग कई आहे। हथियारबंदनि ॻोठ ख़ाली कराइण बाद अल्लाह ताला ॿुहारे 60 कचा पका घर राहे पट करे छॾिया आहिनि। गोलार्जी जे चक पंज में पसंद जे परिणेता तकरार बाद नौजवान जे ॻोठ ते हमिलो करे 60 घर राहे पटकिया विया आहिनि। आगाह कई पिया हुआ कि नौजवान नदी माछी ऐं नारी आलिया कुंभोची पसंद जे परिणे बाद नारीअ जा माइट मच्छरजी पिया। जवाबदारनि माछियुनि जे ॻोठ ते हमिलो करे मुबैना तौर सिधी फायरिंग कई। हथियारबंदनि ॻोठ ख़ाली कराइण बाद अल्लाह ताला ॿुहारे 60 कचा पका घर राहे पट करे छॾिया। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सनावला मेमण खान। जी सनावला, आगाह कजो। जी बिल्कुल, गोलार्जी में पसंद जे परिणे खां पोइ तकरार बणियल जेको आहे कंबो बिरादरी पारां माछी बिरादरी जा 60 घर ड्राए पट करे छॾिया। दिलके गोलार्जी जे चक नंबर 5 मुल्तानी में नौजवान नदी माछी ऐं आलिया फातिमा कंबो पारां हाई कोर्ट में पसंद जी शादी करण खां पोइ ॿिन्हिनि धीरुनि में तकरार शिदत इख्तियार करे विया। मुतासिर माछी बिरादरी जो इल्ज़ाम आहे त पसंद जे परिणे वारे मामले खे जायज़ बणाया 72 माण्हुनि पारां असांजे ॻोठ खे ड्राए पट कयो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त असांजा 60 घर ड्राए पट कया आहिनि। हिन वक़्तु बि जेको आहे हिननि जो जेको आहे धरणो जारी आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो रहां त 60 घर ड्राइण पट करण सबबि मुतासिर माण्हू जेको आहे बेयारो मददगार बणिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रोडनि ते तरसियल आहिनि। जी महिरबानी अवां जी सनावला आगाह करण लाइ।